ठठो मां के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मेमन शफ़ीक जोखियो जो रिपोर्ट मुताबिक़ औरतुनि खे तहफ़ुज़ फराहम करण जो हक़ असांखे आइन ॾिनो आहे, जेको हक़ उन्हनि खे ॾियणु हुकूमत, वक़्त ऐं इदारनि जी ज़िम्मेवारी आहे। ग़रीब ऐं मज़लूम औरतुनि लाइ ठाहियल महफ़ूज़ घरनि खे फ़ाल कयो वञे ऐं मुफ़्त क़ानूनी मदद फराहम करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। उन सिलसिले में समाजी ऐं इंसानी हक़नि जे अॻुवान वक़ार निसा नाज़ पारां सिंध हुकूमत जे इंसानी हक़नि वारे खाते पारां क़ाइमु कयल शिकायत सेल ऑफिस पहुची इंचार्ज अल्ताफ़ हुसैन तुनियो सां मुलाक़ात कई। हुन इंसानी हक़नि वारे खाते जे सेक्रेटरी तहसीन फातिमा ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त इंसानी हक़नि जो तहफ़ुज़ कयो वञे। हुन वधीक चयो त ठठे सिजावल में औरतुनि सां थींदड़ ज़्यादतुनि ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे ऐं ज़िलई ऑफिस में औरतुनि लाइ अलॻि काउंटर क़ाइमु कयो वञे ऐं ख़वातीन खे मुक़ररु करे औरतुनि जा मसइला हंगामी हल कया वञनि। हिन वक़्तु ख़वातीन खे क़ानूनी मदद जी सख़्तु ज़रूरत आहे, पर उन्हनि वटि वकीलनि जी फ़ीस अदा करण जा पैसा न आहिनि। उन सिलसिले में सिंध हुकूमत जे इंसानी हक़नि वारे खाते खे घुर्जे त फ़ौरी तौर मुफ़्त क़ानूनी मदद ॾियण वारो प्रोग्राम ॿीहर शुरू करे हिकु वकील मुक़ररु कनि। ज़िले में इंसानी हक़नि वारे खाते जूं ऑफिसूं बि मौजूदु आहिनि, पर को बि वकील मौजूदु न आहे। हिन सिजावल ऑफिस में कोई स्टाफ मुक़ररु आहे। असां रज़ाकाना तौर ते कमु करण लाइ तयारु आहियूं। वक़ार निसा वधीक चयो त औरतूं सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। अल्ताफ़ हुसैन तुनियो चयो त असां खाते जे सेक्रेटरी समेत आला अमलदारनि खे लिखियो आहे त ज़िले में इंसानी हक़नि जूं ख़िलाफ़ वर्ज़ियुनि उरूज ते आहिनि। फ़ौरी तौर वकील स्टाफ ऐं फंड्स फराहम कया वञनि।